पब्लिक सर्विस कमीशन में मुबीना करप्शन ऐं मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ शागिर्दनि जो मुसलसल एहतजाजी कैंप ठंडे सड़क हैदराबाद ते धरणो चौथे ॾींहुं बि जारी आहे। सदर पब्लिक सर्विस कमीशन SPSC में मुबीना करप्शन, मेरिट जी लताड़, इम्तिहानी अमल में बेज़ाब्तगियनि ऐं नौकरियुनि जी मुबीना विकिरे ख़िलाफ़ शागिर्दनि जो ठंडी सड़क हैदराबाद ते लॻल एहतजाजी कैंप मुसलसल जारी आहे। शागिर्द उम्मीदवारनि ऐं नौजवाननि वॾे अंग में शिरकत करे हुकूमत लाॻापियल इख़्तियारनि ऐं एहतसाब कंदड़ इदारनि खां शफ़ाफ़ जांच ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। एहतजाज दौरान शागिर्द अॻुवाननि वजाहित हुंगोर जो, फरमान अली, ज़ेबला मस्तोई, कीलदो चांडियो, फ़खर ज़मा खुआरो ऐं ॿियनि चयो हो त गुज़िरियल 4 ॾींहंनि खां मुकमल तौर ते पुरअमन एहतजाज करे रहिया आहियूं, पर अफ़सोस जो अञा ताईं कंहिं बि इंतिज़ामिया इदारे या हुकूमती नुमाइंदे अंदुनि मुतालबनि ते संजीदगी सां ध्यानु न ॾिनो आहे। उन्हनि चयो त हज़ारे नौजवाननि सालनि जा साल महिनत त कनि था, महांगियूं तयारियूं कनि था, फीसूं भरनि था, सफ़र जा ख़र्च ऐं बेशुमार ओजागा बर्दाश्त कनि था, पर आख़िरकार जेकॾहिं मेरिट बदिरां सिफ़ारिश, रिश्वत या करप्शन खे हथी मिले त पोइ नौजवाननि जे मुस्तक़बिल सां ज़ुल्म थिए थो। शागिर्दनि जो चवणु हो त मेरिट कंहिं बि मुआशिरे जी तरक़ी जो बुनियादु आहे ऐं जेकॾहिं उन्हनि खे पैसनि, असर रसूख़ या सिफ़ारिश जे हवाले कयो वेंदो त महिनती ऐं ग़रीब नौजवान जूं उमेदूं हमेशह लाइ ख़तमु थी वेंदियूं। उन्हनि वाज़ह कयो त हू कंहिं बि सूरत में मेरिट जी लताड़ थियणु न ॾींदा ऐं पंहिंजे आइनी जमहूरी हक़ तहत एहतजाजी कैंप जारी रखंदा। एहतजाज कंदड़नि मुतालबो कयो त जेकॾहिं सिंध पब्लिक सर्विस कमीशन में कंहिं बि सतह ते नौकरियुनि जी ख़रीद ऐं फ़रोख़्त, करप्शन या बदअनवानी जा इल्ज़ाम मौजूदु आहिनि त उन्हनि जे आला सतही आज़ाद ऐं शफ़ाफ़ जांच कराई वञे। जेके बि माण्हू मेरिट जो क़त्ल करणु, नौजवान जे हक़नि ते धाड़ो हणणु या नौकरियूं विकिरण में मुलवस आहिनि त उन्हनि खे क़ानून मूजिबि सख़्तु सज़ा ॾेई अवाम ॾांहुं वाइखो कयो वञे, जीअं मुस्तक़बिल में को बि इदारो अहिड़े क़िस्म जी बेज़ाब्तगियनि जी जुरत न करे सघे। शागिर्द अॻुवाननि चयो त सिंध हुकूमत हमेशह मेरिट, शफ़ाफ़ियत ऐं नौजवाननि खे रोज़गार फ़राहम करण जूं दावाऊं त कंदी रही आहे, पर जेकॾहिं हक़ीक़त में अहिड़ियूं शिकायतूं साम्हूं अची रहियूं आहिनि त हुकूमत जी ख़ामोशी केतिरा ई सवाल पैदा करे थी। उन्हनि मुतालबो कयो हुकूमत खां त रुॻो बयानु ॾियण बदिरां अमली क़दम खयां वञनि ऐं नौजवाननि जो एतमाद पुण बहाल कयो वञे। एहतजाज कंदड़नि सख़्त लहजे में चयो त जेकॾहिं इदारे में नौकरियूं वाक़ई पैसनि एवज़ ॾिनियूं वञनि थियूं त पोइ उहो अमल बंदि कयो वञे। अहिड़ा ग़रीब ऐं महिनती नौजवाननि सां सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि चयो त नौजवाननि जी तइलीम, महिनत ऐं क़ाबिलियत जो एतिराम कयो वञे ऐं हर उम्मीदवार खे बराबरि जा मौक़ा फ़राहम कया वञनि। आख़िर में शागिर्दनि ऐलान कयो त संदुनि एहतजाज मुकमल तौरु पुरअमन आहे ऐं हू पंहिंजे जाइज़ मुतालबनि जी मञता ताईं एहतजाजी कैंप ऐं जदोजहद जारी रखंदा। उन्हनि सिंध जे समूरनि शागिर्दनि, सिविल सोसाइटी, वकीलनि, उस्तादनि, सहाफ़ियनि ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमनि खे बि अपील कई त हू नौजवाननि जी आवाज़ बणिजनि ऐं मेरिट, इंसाफ़ ऐं शफ़ाफ़ियत जी हमायत में साणनि गॾु बीहनि, जीअं ईंदड़ नसल जो मुस्तक़बिल महफ़ूज़ बणाए सघिजे।